नाज़रीन, गंबट में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में एवरशाइन पब्लिक कॉलेज में सूबेदारो रानीपुर ऐं गंबट ब्रांच जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां नाते रसूल मक़बूल ऐं सीरत नबी ते रोशनी विधी वई ऐं पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना विया। रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। एवरशाइन पब्लिक कॉलेज गंबट में ईदुल मिलादुल नबी जे सिलसिले में एक तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सूबेदारो रानीपुर ऐं गंबट जे शागिर्दनि पारां नात शरीफ़ ऐं सीरतुल नबी ते रोशनी पिणु विधी ऐं पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना विया। इन मौक़े ते आयल शागिर्दनि ऐं उस्तादनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॿार सुठे नमूने सां नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पेश कया। मां त पोयनि ॿ ॿारनि जो उहो नाते मक़बूल शरीफ़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधमि, मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं तमामु बहितर अंदाज़ में ॿारनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अक़ीदत बयानु कई आहे। निहायत ई ख़ुशी थी आहे। माशाअल्लाह, नौजवाननि जो जज़्बो ॾिसी करे ख़ुशी थी आहे। अल्लाह से उन्हनि खे सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत अपनाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे करे ही जान ठाहियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत ते अमल कराइण, इन बाबति इंफॉर्म करण लाइ असां प्रोग्राम रखियो आहे त जीअं माण्हू उन मां सबक़ हासिल करे सघनि। ईद मिलादुन नबी हर माण्हू खे हर जॻह ते मल्हाइणु खपे त इन सां जेको आहे हर रहमत भी वसंदी आहे, बरकत भी थींदी आहे। तव्हां ॾिसंदो अगरि ॿार में कंहिं शइ स्पीच करे थो, नात परफॉर्मेंस करे थो, अगरि कोई अगरि उनखे इनकरेज कंदो त उहो अञा अॻिते वञी वधीक उहा शइ कंदो। त इन लाइ मां चवंदा प्रोग्राम्स थियनि इहे, माना इहो लाज़मी थींदो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा जशन थिए ऐं सभु फ़ख़्रु महसूसु कंदा त मोहम्मद असांजो नबी आहे, असां उनजी उम्मत आहियूं, त उनजो जशन कयो वञे। बिल्कुलु असां ॾिसूं पिया त असां गंबट वारनि लाइ सुठो प्रोग्राम कयो आहे। असांखे बि हुन में शरीक थियणु खपे, ॿारनि खे इंकरेज करणु खपे। उन सां ॿारनि में जज़्बो पैदा थिए थो, असांखे ख़बर पए थी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदारु केतिरो बहितरीनु नमूनो आहे असांजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ। सभिनी खे इहो मैसेज हर कॉलेज में थियणु घुरिजे। इलाही मज़ो थो अचे असांखे। एवरशाइन नबी सां जशन आहे ऐं एवरशाइन टई ब्रांचूं हिते नबी सां जी आमद जी जशन कयूं, असांखे इलाही ख़ुशी थी थिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीराज सिले में उनजे आमद जे ख़ुशीअ में अॼु ही गंबट कैंपस में प्रोग्राम सजायो आहे ऐं हर इदारे जा पंज ॿार, 5 बॉयज़ 5 गर्ल्स ऐं उहे उन में पार्टिसिपेट थिया आहिनि। उन्हनि खे फर्स्ट सेकंड ऐं थर्ड इनाम ॾिनो वेंदो। नात कॉम्पिटिशन थियो आहे ऐं ॿारनि जेका परफॉर्मेंस ॾिनी आहे त इहो साबित थिए थो त ॿारनि में टैलेंट ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात मुबारक सां बेइंतहा मोहब्बत जो सबूत आहे। प्रोग्राम में इहे थियणु खपनि, मुनक़िद थियणु खपनि। तमामु बहितर ॻाल्हि आहे त जीअं असांजे नौजवान नस्ल खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीमात, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ बि अता थिए। आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में 12 रबीउल अव्वल जे हवाले सां मिलाद शरीफ़ जो हिते तकरीब कोठाई वई। इन तकरीब में तव्हां ॾिठो त सूबेदारो रानीपुर ऐं गंबट जा जेके हिन कॉलेज जा शागिर्द हुआ, उन्हनि पारां जेको आहे नाते रसूल मक़बूल ऐं तक़रीरूं पिणु जेको आहे पेश करे मरहबा मरहबा जा नारा पिणु हया। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।